पेंचू भी स्कूल में जमीन ते वेठा हूंदासीं। उस्ताद मार ॾींदा, किसे बि न ईंदासीं त मोचड़ा खाईंदासीं, गुसाईंदासीं त मोचड़ा खाईंदासीं। पीउ माउ खे दान ॾींदासीं त पीउ माउ पंज पाठूं वधीक खणी छॾींदो त उस्ताद सही आहे। न कटियल न हूंदा त बि उस्ताद मार ॾींदो। सुरमो न पातल न हूंदो त बि उस्ताद मार ॾींदो। मथे खे तेल न हूंदो त बि उस्ताद मार ॾींदो हुयो। वींजी न वेंदासीं त बि उस्ताद मार ॾींदो हुयो। माना उस्ताद चवंदो सवार जी सिंगार जी अचो। सबक़ु ऊचो हूंदो त बि उस्ताद अड़का ॾींदो, सबक़ु पको कराईंदो त उस्ताद जी अज़मत आहे। उस्ताद जी पीउ माउ खां जेकॾहिं को दर्जो आहे रिश्तो त उहो कंहिंजो आहे? उस्ताद जो। उस्ताद जो ज़िद छा आहे? शागिर्द। उस्ताद जो ज़िद छा आहे? शागिर्द जो ज़िद छा आहे? उस्ताद। माना तव्हां असां हिक ॿिए सां ॻंढियल आहियूं, लाज़िमी आहियूं। हिक ॿिए खां सवाइ असां रही नथा सघूं। धरतीअ ते उस्ताद बि ईंदा, धरतीअ ते शागिर्द बि थींदा। ही जज, ही बादशाह, ही वकील, ही SDM, ही कमिश्नर, ही DC, ही क्लार्क, ही उस्ताद। इन्हनि खे कंहिं पढ़ायो आहे? इन्हनि खे कंहिं पढ़ायो आहे? माना उस्ताद उस्ताद जो बि उस्ताद आहे। उस्ताद उस्ताद जो बि उस्ताद आहे न। साईं जावेद खे बि उस्ताद पढ़ायो न, उस्ताद थियो। मूंखे बि उस्ताद ने पढ़ायो न। साईं अब्दुल हफीज़ खे बि उस्ताद ने पढ़ायो न। माना उस्ताद पढ़ायो आहे त उस्ताद जी अज़मत